नाज़रीन, रानीपुर के मुख़्तलिफ़ शहरनि सां मिलाईंदड़ पुल सुबुह हाल बणिजी वई। शहरियुनि जो चवणु आहे त पुल कंहिं बि वक़्तु किरी सघे थी, जंहिं सबबि नुक़सान जो ख़दशो आहे। तफ़सील लाइ पेश आहे गुल हसन चांडियो जी रिपोर्ट। पुल ते मौजूद आहियूं। हीअ पुल जेको आहे सो नवाब शाह गॾोगॾु जेको आहे सो कुंभ ऐं ॿियनि इलाइक़नि खे मिलाईंदी आहे। हिन जे मथां केतिरियूं हेवियूं गाॾियूं गुज़रंदियूं आहिनि, पर बदकिस्मती सां हीअ पुल जेको आहे सो हंधा हंधा उखड़ी वई आहे। कंहिं बि टाइम ते वॾो जानी नुक़सान थी सघे थो। इन जे हवाले सां असां हितां जे माण्हुनि सां, हितां इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। ये हंधा हंधा उखड़ी वई आहे त हे जेको आहे असांजा जेके इंजीनियर आहिनि, हे उन्हनि जो कमु आहे, या जेके सियासतदान आहिनि जिन खे असां वोट ॾिनो आहे, हे सभु उन्हनि जा कम आहिनि जो उहे नथा मथे ॻाल्हाइनि न कनि था। महिरबानी करे हिन पुल जो कोई सोचो। हे तव्हांजो पंहिंजो तक आहे। अगरि पंहिंजे तक में हीअ हालत आहे त तव्हां त अलाए छा कंदो अॻिते। असांखे अफ़सोस सां चवणो पए, हेॾा वोट जी असांखे वधि में उमेदु हुई वञे रस्तो नाली रोड, पर उहे रोड असांखे अहिड़ा था मिलनि पिया। हे त असांखे लॻे थो महिरबानी करे हिन जल्द में जल्द सोचो। ठेकेदार ते एक्शन कयो वञे। असां सिंध गवर्नमेंट मुराद अली शाह खे इतला था कयूं त हिन जो पंहिंजो ख़्यालु करे ऐं असांजी पुल बचायो वञे, नई सही कमु शुरू करियो वञे। सही, असां इहो चवंदासीं त जंहिं वक़्तु हिन करोड़नि रुपयनि सां लागत सां हीअ ठहियल पुल आहे, जंहिंमें असां उन दौर में जेको ठेकेदार हिते कमु कंदो हुयो, उन दौरान बि असां एहतजाज कयासीं काफ़ी, त सख़्त खां सख़्तु इन जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कयो त जीअं हे नाक़स जेको मटीरियल इस्तेमालु करे पियो। ऐं उन जो सबबु तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो त साल जे अंदरि हीअ पुल जेकी आहे त तमामु विच तो हुनखे वॾो हिकिड़ो ॾार पइजी वियो आहे, जंहिंसां काफ़ी जाननि जो बि नुक़सानु थी सघे थो। राति जे टाइम तो का गाॾियूं पाण में टकराइजी सघनि थियूं। इहो जेको असांजो जेको ठेकेदार हुयो, इन जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे। इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु हुयो त गुज़िरियल साल हीअ पुल मुकमिल थी हुई, जंहिंखां पोइ हिन ते जेको आहे सो गाॾियुनि जी अचणु वञणु शुरू थी वई, पर हीअ पुल जेको आहे सो हंधा हंधा उखड़ी चुकी आहे। कंहिं बि वक़्त ते हिते वॾो जानी नुक़सान थी सघे थो। हिननि जेको आहे सो सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कई आहे त ख़ुदा जेको हीउ रानीपुर रेलवे ट्रैक मथां जेका ठहियल पुल आहे, इन जो नोटिस वठी करे हिनखे ॿीहर मरम्मत कयो वञे त कंहिं बि वॾे जानी नुक़सान खां बची सघिजे। कैमरामैन फराल सां गॾु गुल हसन चांडियो, धरती टी न्यूज़।